आगाह कयो खे सकरन मां ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। मासूम बाड़े समीउल्लाह कीरियो जो लाश कढियो वियो आहे। अवांखे अहम ख़बर है, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। सकरन मां ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि 2 ॿारनि शेर ज़मान कीरियो ऐं ज़किया कीरियो खे बचाए वरितो आहे। मासूम बाड़े समीउल्लाह कीरियो जो लाश कढियो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। सकरन मां ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। आगाह कयूं पिया ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि 2 ॿारनि शेर ज़मा कीरियो ऐं ज़किया कीरियो खे बचाए वरितो आहे, जॾहिं त मासूम बाड़े समीउल्लाह कीरियो जो लाश कढियो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर आहे, अवां ताईं पहुचईं पिया सकरन वेझो ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि, जॾहिं त 2 ॿारनि खे बचाए वियो आहे। हिक ॿार जो लाश कढियो वियो आहे। ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सकरन मां ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि 2 ॿारनि शेर ज़मान कीरियो ऐं ज़किया कीरियो खे बचाए वरितो आहे, जॾहिं त मासूम बाड़े समीउल्लाह कीरियो जो लाश कढियो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अवां ताईं ख़बर शेयर कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे, सकरन मां ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सकरन वेझो ॻोठ मुलोसान जा रहवासी 3 ॿार शहबाज़ शाख में ॿुॾी विया आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं सकरन मां गुलाम क़ादिर चांडियो खां। गुलाम क़ादिर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जीअं त सकरन भरिसां खजाइत थाणे जी हद ॻोठ मुलोसान कीरियो में जिते अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। ॻोठ जे भरिसां लॻी शाख शहबाज़ शाख, जंहिंमें 3 मासूम ॿार हुया, उहे विच में ॿुॾी पहुची विया ऐं ॿारनि जी रड़ियुनि ते उते बीठल जेके ॻोठाणा हुन मुसी करे शेर ज़मा ऐं मासूम भेण हुई ज़किया कीरियो खे बचाए वरितो, जॾहिं त मासूम ॿार हुयो समीउल्लाह ॿुॾी पहुची विया। उनजो लाश कलाक जी ॻोल्हा खां पोइ उन शाख मां हथायो। जीअं ई उहो लाश ॻोठ पहुतो, घर में कोहराम मतला जी। ठीकु आहे गुलाम क़ादिर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।